साईं जी चालीहे साहिब में नितनेम छा आहे जो केरु रखण बि चाहे थो कीअं थो रखे सघे? 16 जुलाई खां 24 अगस्त जेके चालीहो साहिब थींदो आहे, श्रावण माह जो चालीहो साहिब चइबो आहे। जेके विर्त रखनि था उहो त पंहिंजे नेतरनम सां रखंदा आहिनि कि कोई सुबुह जो उथी करे अखो पाए थो, पोइ केरु चांहि बि थो पीए, केरु फ्रूट खाईंदो आहे, हिकु टाइम अन्न खाईंदो आहे। उहो 16 जुलाई खां 24 अगस्त जेको चालीहो साहिब उहो उन हिसाब सां रखिबो आहे। त जेतिरी तव्हां में शक्ति हुजे एतिरी तव्हां भक्ति कयो। अॼुकल्ह मां ॿुधो आहे कोई चवंदा घाघर खणो, हुन में पैसा विझो ऐं हुन में अखो पायो, अखो पाए करे आख़िरी ॾींहं में हुनजी देग ठाहे करे परवान कयो। जॾहिं असां लाल साईं खे हिकिड़ो दफ़ो अर्पण कयो आहे, हुनखे कॾहिं पचंदो न आहे। शइ खे अर्पण कयल असां शइ खे कीअं पचाईंदासीं? हिन करे जेका समाप्ति थींदी आहे उहो पूज्य बहिराणे साहिब जे रूप में थींदी आहे। पूज्य बहिराणे साहिब में असां 5 मोदक ठाहींदा आहियूं जूअर जे अटे जा। केतिरा माण्हू अॼुकल्ह कणिक जे अटे जा ठहंदा ई न आहिनि। जूअर जे अटे जा मोदक ठहंदा आहिनि, पाणीअ में गुड़ विझी करे हुनजो पाणी ठाहे करे जेको अटो ॻोहींदा आहिनि न, उहो उन पाणीअ सां ॻोहिणो। उन में 1 चमिचो घी विझणो आहे। उहो 1.25 किलो अटो वठिबो आहे। 1.25 किलो अटे में 5 मोदक ठाहिबा आहिनि। 250 5 मोदक हिन करे जूअर जा ठाहींदा आहियूं कि उहो 5 तत्व जेके दरिया साहिब ते गॾु था थियनि, त ही 5 तत्व जो भोग असांखे दरिया में लॻाइणो आहे 5 मोदकनि। इन करे 5 मोदक ठाहिबा आहिनि। उहो बहिराणो साहिब हिकु जोत जेका थींदी आहे, माण्हुनि खे ॾिठो आहे कि भई कोई चवंदो 5 मुखी, कोई चवंदो 4 मुखी। न, लाल साईं जी जोत ऐं माता जी जोत सिधी हूंदी आहे। हिकु माता जी जोत तव्हां ॾिठी हूंदी न, हमेशह सिधी हूंदी आहे, त लाल साईं जी बि जोत सिधी हूंदी आहे।